लाहौर काफ लीग सरबराह चौधरी शुजात परवेज़ इलाही सां मुलाक़ात करे वापस अचण जो मशवरो ॾिनो आहे। जॾहिं त अॻूणो वॾो वज़ीर इन मौक़े ते ख़ामोश रहियो। मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन पंहिंजे सौट चौधरी परवेज़ इलाही सां कैंप जेल में अहम शख़्सियत जी मौजूदगी में मुलाक़ात कई आहे। ज़रियनि जो चवणु हो त चौधरी शुजात परवेज़ इलाही खे मुस्लिम लीग काफ में वापसि अचण जो मशवरो ॾिनो, जंहिं ते पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर ख़ामोश रहियो। ज़रियनि मूजिबि काफ लीग सरबराह जे पंहिंजे सौट सां कुझु ॾींहं अंदरि जेल में इहा ॿी अहम मुलाक़ात हुई, जंहिं में चौधरी शुजात परवेज़ इलाही जी ख़ैरियत मालूम कई ऐं खेसि अहम सियासी मशवरा पिणु ॾिना। इन मौक़े ते चौधरी शुजात सां गॾु चौधरी वजाहत हुसैन ऐं चौधरी सालिक हुसैन बि मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।